रसूल ईमान जो ईमान जी पहचान है, एक हिस्सो है, बुनियादी हिस्सो है मोहब्बत रसूल। कुरान ऐं हदीस मंझा साबित है। सूरत तौबा 2.24 में अल्लाह से चतो जेकॾहिं अवां जा पीउ पुट भाइर ज़ालू माल ऐं कारोबार अल्लाह ऐं संदसि रसूल जी राह में जहाद खां वधीक महबूब आहिनि त इंतज़ार करियो। जेकॾहिं तव्हांखे तव्हांजो टाइम तव्हांजो वक़्त तव्हांजी जाइदाद तव्हांजो औलाद तव्हांजा ज़ालूं तव्हांजा ॿार बच्चा तव्हांजो कारोबार खे बि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे बि जेकॾहिं वधीक संभालियो मोहबत रसूल खां वधीक तव्हां उन्हनि खे जेकॾहिं अहमियत ॾेई तव्हांखे महफ़िल जी दावत मिले थी तव्हांखे कसरत रूज़ जी दावत मिले थी त तव्हां हुननि शयुनि खे अहमियत पिया ॾियो त तव्हां इंतज़ार करियो। तव्हां इंतज़ार करियो। अल्लाह साईं तव्हांखे ख़बरदार देवे थो इंतज़ार करियो त अल्लाह साईं तव्हां सां छा न करण वारो आहे। अल्लाह साईं तव्हां सां छा न कयो आहे। अॼु अरब रियासत में अल्लाह साईं छा न कयो आहे। कंहिंसां अल्लाह साईं छा न कयो आहे। तव्हांजे समाज ऐं माशरे सां छा न कयो आहे। तव्हां मोहबत जो रस्तो भुलिजी विया आहियो। तव्हां उन पंहिंजे उन कारोबार खे उनखे अहमियत कारोबार करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 33 साल कारोबार कयो बिज़नेस कई वापार कयो पर टाइम कढो ज़िंदगी में टाइम कढो। मरण खां पोइ टाइम जाम है। कबर पे तव्हांजो केर बि कोन ईंदो। जायदाद तव्हां छॾे वञो माल मिल्कियत छॾे वञो ज़ालिमनि जो तव्हां साथ ॾियो तव्हां मज़लूमनि सां कहर करियो पर तव्हां जंहिंजे लाइ मिल्कियतूं ठाहियो था जंहिंजे लाइ तव्हां सौदा था करियो जंहिंजे लाइ तव्हां चयो था ही मुंहिंजो औलाद ऐं पराई माल ऐं मिल्कियत हिन लाइ कयां थो ही मनसब वारो थींदो तव्हांखे थुकंदो बि कोन तव्हांजे ख़बर ते ईंदो ई कोन। सालूं में गुज़री वेंदियूं कोन ईंदो उहो हराम जी मिल्कियत मां पालियल औलाद तव्हांखे ख़त्म बि कोन ईंदो पर नेक अॼु बि जेकी बि दुरूद पढ़नि था उनजो सभु नसलनि खे सवाब पियो पहुचे। ही इंश्योरेंस पॉलिसी आहे। तव्हां पढ़ंदा अल्लाह साईं जे खज़ाने में खोट कोन्हे तव्हांखे ओतिरो सवाब जेके तव्हां तोहफ़ो ॾियो था उनखे बि सवाब तव्हांजे माइटनि खे बि सवाब तव्हांजे औलाद लाइ बि सवाब उनजे लाइ बि बेहतरी तव्हां जेकॾहिं उहो रस्तो तव्हां छॾींदा त रब वटि ॿिया बि असबाब रब खे पंहिंजो पैगाम पुॼाइणो आहे। उहो के ग़रीब ऐं मज़लूम के अब्दाल ऐं मज़लूम के फ़क़ीर जे बि ज़रिए अंबियान जे ज़रिए उन अल्लाह साईं पुॼायो असाबिन जे ज़रिए पुॼायो आल बेदन जे ज़रिए पुॼायो ऐं उन्हनि ताबीन जे ज़रिए पुॼायो हिन बुज़ुर्गान दीन जे ज़रिए पुॼायो। अॼु ही बुज़ुर्गान दीन जंहिंजे सिर ते वेठा आहियूं न का सियासत आहे न पार्टी आहे न फिरके वारी आहे सभु वेठा आहियूं हिते गॾु वेठा अमीर ज़मींदार मिस्कीन हारी पोर सभु गॾु वेठा आहिनि। ही जिन अल्लाह वारनि जो पैगाम आहे इहो पाण साईं जिन जो पैगाम आहे। साईं जिन वटि उहो पोरे बिलावल हबशी हिकु जहिड़ो ई हो अमीर जेके आहे असां बि ओढ़ा ई हुआ पाण वटि उहा ई साॻी फ़र्क़ हुई पाण वटि उहा ई वधीक तकवा ऐं परहेज़ केर जेको आहे माला माल आहे ऐं पाण साईं जी हदीस सही बुखारी 15 मुस्लिम शरीफ 1.44 में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था महबूब जी हदीस महबूब जो हुक्म तव्हां को बि मोमिन न थींदो जेसीं मां हुन वटि संदसि पीउ औलाद ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक महबूब न थिया। हाणे हुते अल्लाह जो हुकुम हुते क़ुरान जो हुकुम
ऐं केॾो वॾो तव्हांजो हुकुम आहे त मूंखे तव्हां इन सभिनी शयुनि खां महबूब करियो, मूंखे अहमियत ॾियो। जिते मूं ते दुरूद सलात जो टाइम आहे उहो टाइम तव्हां फुज़ूलियात में न वञायो, तव्हां गेमनि में न वञायो, तव्हां पबजी गेमूं, तव्हां शर्त, तव्हां सपेबाज़ी, कॾहिं जुआरी अमीर न थियो, कॾहिं व्याज खोर खे पंहिंजे व्याज जो पैसो बि नसीब न थियो, न कॾहिं उनजी औलाद खे न थियो। तव्हां इन्हनि शयुनि खे जेका नबी पाक मना कई आहे, तव्हां उन्हनि खे वेझा वेंदा, तव्हां तबाह थींदा, तव्हांजो औलाद बि तबाह थींदो। सिर्फ़ तव्हांजे अखियुनि जो ढो आहे त ही पियो कुझु कोन्हे। उन्हनि व्याज खोलनि जे भरिसां वञो, हुन में तव्हांखे बदबू मिलंदी। सटेबाज़, जुआ खेॾण वारो, अॼु हुनजा जदीद टेक्नोलॉजी हुनजा दौर आहिनि। कॾहिं माण्हू माला माल न थींदो, ज़हनी डिप्रेशन जो शिकारी थींदो। बचो उन्हनि खां तव्हां महबूब जे हुकुम खे आला सम्झो। ही तव्हांजे लाइ पैगाम, ही मैसेज, ही जेको पैगाम, ही तव्हांजे लाइ जेका विंतर आहे, तव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बि वाधारो थींदो, तव्हांजी सिहत में बि इज़ाफ़ो थींदो, तव्हांजो औलाद बि तव्हांजी इज़त कंदो, तव्हांखे कंहिं इंसान जी परवाह बि महसूस बि कोन थींदी, न तव्हांखे अकेलाई बि महसूस थींदी, न तव्हां बेचैन थींदा, न तव्हांजो ज़हन में बि उहा बेचैनी ईंदी, न थी कोन थी सघे। उहो तॾहिं थिए थी जॾहिं तव्हां ख़्वाहिशातनि जा कैदी था थी वञो। इन शइ ते, इन हदीस ते, इन आयत ते खलीफतुल दो हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो अबो अम्मा तव्हां खां कुर्बान वञे। असां जो अक़ीदो ॾिसो, तव्हांखे सभिनी खां वधीक चाहियां थो सवाइ पंहिंजी जान जे। हज़रत उमर फारूक चए थो, साईं आऊं अव्हांखे चाहियां थो, तव्हांखे सभिनी खां वधीक चाहियां थो, जायदाद मिल्कियत ॿारनि खां वधीक, पंहिंजी जान खां वधीक न। उनखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि, ए उमर, जेसिताईं मां तुंहिंजी जान खां वधीक महबूब न थियां, पोइ हज़रत उमर चयो त हाणे अवां मुंहिंजी जान खां बि वधीक आहियो। सही बुखारी 6632 वञी हिनखे सर्च करे। उन्हनि जे लाइ बि इहो हुकुम हो, उन्हनि खे बि तस्लीम कयो त ही मुंहिंजी हयात, ही शहादत इश्क, ही मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ ही जान बि वक़फ़ आहे, हिन जानू वक़फ़ कयो। अल्लाह वाला ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह जान वक़फ़ कई। लाल शहबाज कलंदर बि जान उन्हें अल्लाह जे कारण वक़फ़ कई। उनजो असलो कोन्हो, हथियार कोन्हो, जायदाद कोन्हो। अॼु बि 100,000 साल खां पोइ बि मेला मता उन्हनि सभिनी ते। अॼु बि हिते असांजे शहर में, जीअं असांजे शहर में बिसरी शाह ते बि अहिड़ा फ़क़ीर सॼी राति बारूद शरीफ़ पढ़ण लाइ छो उनखे ख़्याल थो अचे, सॼी राति ॿिया हुते वेठा बारूद पढ़नि, पंहिंजो कारोबार बि आहे, धंधो बि आहे, छो छाजे करे? हुनजूं महिनतूं आहिनि, हुनजूं मोहबतूं आहिनि। हुन अल्लाह साईं जे हुकुम जे मुताबिक़, महबूब साईं जी हदीस जे मुताबिक़ सभिनी शयुनि खे छुॾियो। मोहबत महबूब जा क़ाइल हुया, उन खां कॾहिं बि हू इनकारी कोन थिया, पर हू अमल पैरा